हिन वीडियो जे अंदर पाण खे हिकिड़ो त्रिकोण मिलियल आहे ABC, जंहिंजी पाण खे ट्रांसलेशन करणी आहे। ट्रांसलेशन कहिड़ी करणी आहे? ट्रांसलेशन टी वॾी सां ज़ाहिर कबी आहे या केतिरी करणी आहे? 8x ते पॉज़िटिव वञिणो आहे ऐं 1 y ते नेगेटिव वञिणो आहे। पाण इहो पढ़ी आया आहियूं त जेको पहिरियों कोऑर्डिनेट हूंदो आहे उहो x हूंदो आहे ऐं ॿियों कोऑर्डिनेट पंहिंजो y हूंदो आहे। सो हाणे पाण खे हिनखे ट्रांसलेट करण जो मतिलबु आहे त पाण एतिरी मूवमेंट कंदासीं हर हिकु पॉइंट में, हर हिकु पॉइंट में एतिरी चुरपुर कंदासीं। x ते 8 चुरंदासीं पॉज़िटिव तरफ़ ऐं y ते 1 चुरंदासीं नेगेटिव तरफ़ या हेठि तरफ़। अचो त पाण कार्तीसी मथाछिरे ते ॾिसूं त कहिड़ो त्रिकोण ठहियल आहे। सो त्रिकोण खे ॾिसूं त हिते ABC त्रिकोण असांखे मिले थो। सभ खां पहिरियां पाण B पॉइंट खे ॾिसूं था, छाकाणि त इहो मथे आहे। सो B पॉइंट में जेकॾहिं पाण खे 8 दफ़ा सॼे पासे वञिणो आहे, छाकाणि त 8 दफ़ा असांखे मूव करिणो आहे सॼे पासे। सो असां ॾिसंदासीं त फ़िलहालु इहो कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे B पॉइंट। सो फ़िलहालु अगरि असां हिनखे ॾिसूं त -4 ते मौजूदु आहे x ते। सो जेकॾहिं असां 8 दफ़ा वञूं त 4 पॉज़िटिव x ते पहुचंदासीं, यानी उहो हिन जॻह ते। पर असांखे हुन सां गॾोगॾु हिन पॉइंट में y बि नेगेटिव वञिणो आहे, सो हिन जॻह ते, यानी हिन जॻह ते असांजो B पॉइंट अची वेंदो। इन खां पोइ पाण वटि पॉइंट आहे C। सो C कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे? C मौजूदु आहे x एक्सिस ते -7 ते। सो जेकॾहिं असां 8 पॉज़िटिव वञूं त हिन जो मतिलबु इहो +1 ते हलियो वेंदो, यानी उहो हिन जॻह ते, पर y नेगेटिव 1 अचिणो आहे। सो 1 हेठि ईंदासीं त हिन जॻह ते। सो हिन जॻह ते असांजी थी वेंदी C। इन खां बाद में पाण जो पॉइंट आहे A खे x एक्सिस ते ॾिसूं त उहो -1 ते बीठो आहे। सो -1 खां अगरि असां पॉज़िटिव वेंदासीं त 7 ते पहुचंदासीं, छाकाणि त 8 असांखे यूनिट पॉज़िटिव वञिणो आहे। पर हिकिड़ो y नेगेटिव ईंदासीं त पोइ हिन जॻह ते। हाणे पाण टिनि पॉइंट्स खे पाण मिलाईंदासीं ऐं पाण खे त्रिकोण मिली वेंदो। सो अचो त हींअर पाण पंहिंजो जवाबु चेक कयूं। सो जवाबु बि दुरुस्त आहे। सो मां सम्झां थो तव्हांखे ट्रांसलेशन सम्झ में अची वई हूंदी।